गाज़ी पन्नू आकिल में गुज़िरियल राति क़त्ल थियल नौजवान इमरान इंटर जा वारसनि ॿीहर क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। धरणे सबबि क़ौमी शाहरा ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम कयो था मेरान टीवी जे रिपोर्टर खां एहसान भट्टी खां। एहसान, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल पन्नू आकिल में गुज़िरियल क़त्ल थियल नौजवान हाफ़िज़ इमरान इंडर जे मड़ खे ॿीहर क़ौमी शाहरा ते रखी धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत पैदा थी वई आहे। मां ॿुधाईंदो हलां त वारसनि तरफ़ां मड़ खे क़ौमी शाहरा जे विच ते रखी ॿिन्ही पासनि खे रोड जो ब्लॉक कयो वियो आहे, जॾहिं त एहतजाज दौरान टायरनि खे बाहियूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। एहतजाज में औरतुनि बि पिणु वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं क़ुर पाक खणी इंसाफ़ जी घुर कई आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं असुल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी पुलिस ख़ातिरी कराई हुई, धरणो ख़तमु करायो वियो हो, पर हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां कब्रिस्तान मां लाश जेको आहे सो वापसि खणी आया आहियूं। हाणे जेसिताईं असुल जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसिताईं लाश रखी धरणो हणंदासीं। हिननि हुकूमत ऐं पुलिस खां फौरी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। एहतजाज जे नतीजे में क़ौमी शाहरा ते सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जेकी ट्रैफ़िक आहे मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। होॾां 1 कलाक जे एहतजाज खां पोइ कैंट थाणे ते मक़तूल हाफ़िज़ इमरान इंडर जी क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। एफआईआर में मक़तूल जे भाउ ताहिर इंडर जी फिरियाद ते अब्दुल वाहिद इंडर, नज़ीर ज़मीर, शाहजहान सैफुल्ला इंडर समेत 7 जवाबदार सुञातलनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे वारसनि जो धरणो बि जारी आहे। इंतिज़ामिया पारां मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि, जॾहिं त इलाइक़े में वधीक छिकताण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। जी एहसान, अवां जी महिरबानी।